रहीम नाज़रीन हिन वक्त असीं कुंदन रेजिडेंसी में असीं मौजूद आहियूं जिते असां सां गॾु आहिनि अब्दुर्रहमान शेख साहब जन जेके कुंदन मार्केटिंग जा CEO आहिनि। उन सां असां तफ़सीली तौर ते असां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं त जेको प्रोजेक्ट जो जेको मेन ख़सूसियात आहिनि, जेके प्रोजेक्ट जो जेको आम जेके ख़सूसियात आहिनि, आम जेके ॻाल्हियूं आहिनि, आम जेको आम माण्हू खां मिडिल क्लास खां वेंदे मथे तबिके ताईं जेके आहिनि प्रोजेक्ट में कहिड़ी माना फ़ाइदो हासिलु करे सघिजे थो। ऐं बंगलान या हॉस्पिटल जे हवाले सां या स्विच गैस जे हवाले सां या मिठे पाणी जे हवाले सां या जेको हे प्रोजेक्ट पंजाब ऐं जेको असांजो सिंध जे जेको मेन रोड ते आहे उन हवाले सां साईं सां असां मुकमल तौर ते गुफ़्तगू कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह असांजे कुंदन रेजिडेंसी में टोटल प्लाट 950 जे हिसाब सां रखियल आहिनि, जंहिंमें 300 गज़ 200 गज़ ऐं 120 गज़ ऐं 120 गज़ ऐं कमर्शियल दुकान बि आहिनि। ऐं शिकारपुर जी तारीख़ में पहिरियों दफ़ो असां ही प्रोजेक्ट लॉन्च किया आहे, जंहिंमें बाउंड्री वाल बिजली गैस ड्रेनेज कुशादा रोड अस्पताल मस्जिद तमाम जेके सहूलियात आहिनि उहे हिन जे अंदरि मौजूदु आहिनि। तक़रीबन 6 महीने जे अंदरि 75% डेवलपमेंट मुकमिल थी चुकी आहे, जंहिंमें वॾी असांखे एडवांटेज इहा आहे जो असां गैस मंज़ूरु करायो आहे। गैस जा पाइप लाइन लही चुका आहिनि। तव्हां पाण ॾिठो ड्रेनेज जो कमु तेज़ी सां हले पियो, गेट जो कमु तेज़ी सां हले पियो। उन डेवलपमेंट में काई उहा शइ न आहे जेकी असां न कई हुजे। अल्हम्दुलिल्लाह हिते बंगलोज़ जो नक्शा ॾिना आहिनि ऐं पढ़ियल लिखियल साफ़ सुथरे माण्हू खे घणी तरजीह ॾिनी आहे त उहो अची हिते ऐं मुकमिल सिक्योरिटी सिस्टम आहे। पंहिंजी असांजो प्लान ठहियल आहिनि, सिक्योरिटी जो हिकिड़ो निज़ाम आहे। ऐं मां सम्झां त पूरी सिंध जे अंदरि अहिड़ो प्रोजेक्ट न आहे जेको असां हिते लॉन्च कयो आहे ऐं उहो कमु नज़र अचे थो माण्हुनि खे। ईअं न आहे त सिर्फ़ु ख़ाली ॻाल्हियूं आहिनि, तव्हांखे कमु नज़र ईंदो। ॿियो माण्हू 3 सालनि जो टाइम पीरियड आहे, आसान किस्तनि ते ॾियूं था, जंहिंमें अलाह तव्हांखे वधाए 25% उनजी जेका सो डाउन पेमेंट आहे, बाक़ी 3 सालनि जे हिसाब सां किस्तनि जो शुरूआति कई आहे। अच्छा, त हिन तव्हांजे प्रोजेक्ट में घटि में घटि जेको प्लाट आहे उहो केतिरी रक़म जो आहे ऐं वधि में वधि जेको प्लाट आहे केतिरी रक़म जो आहे? घटि में घटि प्लाट जेको आहे असां 120 गज़ जो 13 लख रुपयो उनजी टोटल क़ीमत आहे, जंहिंमें डाउन पेमेंट 3 लख रुपयो आहे, बाक़ी उनजी किस्त आहे 3 सालनि में उहा अदाई करणी आहे। वॾो में वॾो प्लाट आहे 300 गज़ जो, जंहिंजी 41 लख रुपयो क़ीमत आहे ऐं तक़रीबन 7 लख रुपयो उनजी डाउन पेमेंट आहे, बाक़ी उनजी किस्तियूं आहिनि। जी मंथली किस्तियूं। अच्छा, हिन प्लाट जेको प्रोजेक्ट आहे हिन प्रोजेक्ट में तव्हां सिर्फ़ु प्लाटिंग बि कयो पिया या बंगलोज़ बि माण्हुनि खे तव्हां तामीर कराए ॾियो पिया? फ़िलहालु असां प्लाटिंग जो नक्शो ॾिनो आहे ऐं जंहिं दोस्तनि वरिता आहिनि असांखो प्लाट, उहो अगरि असांखे चवंदा बंगलो ठाहे ॾियो त असां उहो उन्हनि खे ठाहे बि ॾींदासीं कंपनी जे तरफ़ां। अच्छा, हिन में जेको हूंदो आहे डेवलपमेंट चार्जिस वग़ैरह हूंदा आहिनि या इज़ाफ़ी चार्जिस बि हूंदियूं आहिनि या स्विच गैस आहे या बिजली आहे, इहे शयूं बि तव्हां हिन में तव्हां इंक्लूड कयो पिया हिन में? जी उनजो 25% डेवलपमेंट चार्जिस अलॻि आहे। इन प्लाट जे रेट खां 25% उहो अलॻि आहे। बाक़ी मेंटेनेंस चार्ज थींदी आहे जॾहिं तव्हांजा बंगलोज़ वग़ैरह आबादी ठही वई पोइ उहा मख़सूस मेंटेनेंस चार्जिस हूंदी आहे, पर हिन टाइम जेका न 25% डेवलपमेंट चार्जिस आहे उहा। हे जेको प्रोजेक्ट आहे हिन में कुंदन रेजिडेंसी जेको प्रोजेक्ट आहे शिकारपुर जी तारीख़ में हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे। इन वॾे प्रोजेक्ट में आम जेके उत्तर सिंध जा माण्हू आहिनि उन्हनि खे जेको मिडिल क्लास जा जेके आहिनि माण्हू उहो केतिरो रिलीफ हासिलु करे सघंदा? उन्हनि खे बाक़ाइदे फ़ाइदो मिली सघे थो। जीअं शुरू में असां ओपनिंग कई त रेट घटि रखियो हुओसीं, हाणे रेट वधी वियो आहे त हिन टाइम बि फ़ाइदो वठी था सघनि ऐं उन्हनि खे हिकिड़ी सहूलियत मिले थी बनस्बत उहे ॿाहिरि सखर या ॿियनि किथे इन्वेस्ट कनि, उहे अची हिते असां वटि इन्वेस्ट कनि था ऐं उन्हनि खे मज़ो अचे थो हिकिड़ो। अच्छा, त हे जेको तव्हां जेको शेड्यूल आहे पेमेंट शेड्यूल इहो तव्हां सालाना तव्हां रीशेड्यूल कंदा हो या मतिलबु साॻी माना जीअं 2 साल गुज़री आहे, साल गुज़री वियो या 6 महीना गुज़री विया त प्लाट जी तव्हां क़ीमत वधाईंदा वञो था या माना ओतिरी ई हूंदी आहे, माना भले टाइम पीरियड गुज़रे त गुज़रे? ऐं उहो रिज़ल्ट ते आहे, हर 3 महीने 6 महीने असां रिवाइज़ कंदा आहियूं पंहिंजे रेटनि खे। अच्छा, इन जे प्रोजेक्ट जे हवाले सां तव्हां शिकारपुर जे ज़िले जे या पसगिरदाई जे माण्हुनि खे तव्हां कहिड़ो मेन मैसेज ॾियणु चाहींदव? इहो ई मैसेज ॾियणु चाहियूं था त शिकारपुर जे अंदरि पहिरियों दफ़ो आहे असांजे मुंहिंजा त हूअं ॿियनि बि प्रोजेक्ट्स आहिनि, पर सुहिणो ऐं ख़ूबसूरत वॾो प्रोजेक्ट हे आहे ऐं उहो हिते अची इन्वेस्ट कनि, फ़ाइदो वठी सघंदा। बज़ारि राइश कनि बि
सिक्योरिटी हिकिड़ो सिस्टम मिलंदो, ख़ूबसूरती मिलंदनि, राइश न बि कंदा, अॻिते हली इन्वेस्ट जे हवाले सां बि उन्हनि खे फ़ाइदो थींदो। अच्छा, हिन में साईं तव्हां इहो ॿुधायो हॉस्पिटल जे हवाले सां, त हिकु हॉस्पिटल इहो तव्हां पंहिंजो जेको कुंदन जेको प्रोजेक्ट आहे, जीअं कुंदन हो रेस्टोरेंट आहे, कुंदन शादी हॉल आहे, इहो तव्हां हॉस्पिटल या स्कूल तव्हां पाण मैनेज कंदव या कंहिं कंपनी जे थ्रू का अहिड़ी शइ थींदी? न न, इहो सभु कुझु असां पाण मैनेज कंदा। कुंदन हिकु हिन टाइम ब्रांड आहे, असां उनखे जेका न पाण हॉस्पिटल असां पोइ तो बंगलोज़ रखिया आहिनि, डॉक्टर हिते असां पाण रहायूं, हिते उन्हनि खे सुठे नमूने इलाजु मुहैया थी सघे, या स्कूल आहे उनखे बि हिकिड़े सुठे स्टैंडर्ड जे हिसाब सां असां लॉन्च कंदासीं। इहे सभु पाण वटि हूंदा, इहे कंहिंखे जेका न ऐं फ़ाइदो थींदो, वॾो मज़ो ईंदो, जेके बि दोस्त हिते रहंदा या जेके इन्वेस्ट कंदा त उन्हनि खे इनशाला असां अच्छा, त हे जेको तव्हांजो प्रोजेक्ट आहे इहो ईअं सम्झो त खणी सिंध ऐं पंजाब जो जेको आहे मेन रोड ते आहे, त इन रोड जे हुजण सां का अहिड़ो पंजाब जे हवाले सां या अहिड़ी शयुनि ते को मतिलबु इफेक्ट थियो हुजे त या इन सूबे जा बि माण्हू हिते दिलचस्पी रखंदा हुजनि? काफ़ी पंजाब जा बि आहिनि, बलोचिस्तान जा काफ़ी दोस्त जेके वॾा मोतबर घराननि जा तालुक़ रखनि था, उन्हनि हिते इन्वेस्ट कई आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि तां। ज़रूरी न आहे त असांजे हिन पंहिंजे ज़िले जा ॿाहिरों जे माण्हुनि काफ़ी हिते असां इन्वेस्ट कई आहे। अच्छा, इन प्रोजेक्ट जे हवाले सां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जी तरफ़ां या लोकल इंतिज़ामिया तरफ़ां तव्हां सां केतिरो कॉपरेशन रहियो आहे? अल्हम्दुलिल्लाह सुठो ताउन आहे, छो जे असां हे अप्रूवल करायो आहे गवर्नमेंट खां, टाउन प्लानिंग इहो अप्रूवल करायो आहे, इन जे हिसाब सां असां सां गवर्नमेंट जो सहकार आहे। वॾी महिरबानी साईं, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, तव्हां साईं जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। साईं जन जो इहो चवणु हुयो त कुंदन रेजिडेंसी हिकिड़ो आम मिडिल क्लास जे लाइ बि फ़ाइदेमंद आहे ऐं हीअ सखर कंदकर रोड ते ऐं पंजाब जो जेको आहे वेंदड़ रस्ते ते आहे। इन हवाले सां माण्हुनि खे घुरिजे त वधि में वधि इन प्रोजेक्ट मां हासिलु जेको आहे फ़ाइदो हासिलु कनि ऐं सुठे नमूने बहितर नमूने हिकिड़ी प्लाटिंग बि थी रही आहे, बंगलोज़ बि आहिनि, हॉस्पिटल बि आहे, स्कूल बि आहे, मस्जिद बि आहे ऐं केतिरा ई मेगा जेके आहिनि इहे शयूं इन प्रोजेक्ट में शामिलु आहिनि। इन हवाले सां तफ़सीली तौर ते साईं जन ने आगाह कयो। अब्दुल रशीद महर, कुंदन रेजिडेंसी, सिटी न्यूज़, शिकारपुर।